अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंध जी बहितरीन ऐं नाले वारी फ़नकारा सभा सर। फ़नकारा सभा सर केरु ऐं किथां जी आहे? फ़नकारा सभा सर हिदायतुल्ला ख़ासकली सां छो ऐं कीअं शादी कई? छा वाक़ई हिदायतुल्ला ख़ासकली केतिरनि ई केसनि में पुलिस खे घुर्बल आहे? वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी। ख़ूबसूरत फ़नकारा सभा सर वलिद जमालुद्दीन सोलंकी ॻोठु अकबर ख़ान रुंधाणी जी रहवासी कालू ख़ासकली जे पुटु हिदायतुल्ला ख़ासकली सां प्यार जो बहिणो कयो ऐं उहा ॻाल्हि शादी जी राति सोशल मीडिया ते बि कई। बारिश करा थो। आऊं सबा सहज अच्छा, तव्हां शादी कई आहे, उन माण्हू जो नालो छा आहे? हिदायतुल्ला ख़ासकली अच्छा, घणो टाइम थियो आहे तव्हां निकाह कयो आहे? असांखे 1 मंथ थी वियो आहे। बंदि थी वियो आहे। अच्छा, हाणे ही का जेका आहे ख़तरो आहे ऐं छा मसइलो आहे? खतरो मूंखे मुंहिंजे भाउ खां ऐं शिराज़ हिकु साल अॻु ज़ैन बुरोई खां घर भातियुनि जे चवण ते तलाक बि वरितई सभा सर। शादी कई हुई याकूब उर्फ ज़ैन ब्रोही सां। हींअर सोशल मीडिया ते ख़बरूं बि वायरल आहिनि त हिदायतुल्ला ख़ासकली पुलिस खे बि केतिरनि केसनि में घुर्बल आहे, पर हक़ीक़त में उहे ख़बरूं बेबुनियाद ऐं कूड़ियूं आहिनि। हिदायतुल्ला ख़ासकली हिकु बहितरीन तबियत जो मालिक आहे ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि खे दुआऊं नथा ॾियो त महिरबानी करे कूड़ियूं ख़बरूं बि न हलायो।